जय श्री झूलेलाल। सतनाम साखी। 21 जनवरी जो सभई सिंधी संगठन मिली करे पाण शहीद हेमू कालाणी जी शहादत दिवस मल्हाईंदा आहियूं। शहीद हेमू कालाणी जे बारे में तव्हांखे गूगल में करना सर्च त तव्हांखे सभु मिली वेंदो, पर मां कुझु अहिड़ो कुझु चवणु चाहींदो आहियां छोकी मां ॾाढो रिसर्च कयो आहे शहीद हेमू कालाणी जे बारे में ऐं उन्हनि जे परिवार सां बि मां मिलियो आहियां। मां कुझु ॻाल्हि चवणु चाहींदुमि कि शहीद हेमू कालाणी जे स्वतंत्र आंदोलन में नंढी उमिरि में 7 साल जी उमिरि में उन्हनि हिकु पंहिंजी सेना ठाही हुई जंहिंजो नालो हो स्वराज सेना। उन स्वराज सेना में क़रीबन 10 अहिड़ा नवयुवक हुआ जेके स्कूल टाइम में पढ़ंदा हुआ। स्कूल टाइम में पढ़ी करे उन्हनि स्वतंत्र आंदोलन में भाग वरितो। शहीद हेमू कालाणी जे जेके क्रांतिकारी वीचार हुन जे चाचा जे माध्यम सां आया, जीअं शहीद भगत सिंह पंहिंजे चाचा सां प्रेरित हो, उअं ई शहीद हेमू कालाणी पंहिंजे चाचा सां मंगाराम कालाणी सां प्रेरित हो, जेको हेमू कालाणी जो चाचो हो। मां तव्हांखे अॼु शहीद हेमू कालाणी जा जेके 4 साथी हुआ उन्हनि जो मां तव्हांखे नालो शेयर करणु चाहियां थो। तव्हांखे यादि हुजे जॾहिं शहीद हेमू कालाणी लैंसडाउन ब्रिज जेकी रेली पटरी ते आहे, हुन पटरी खे उखाड़ण लाइ करे 2 ॼणा विया हुआ। तव्हांखे शहीद हेमू कालाणी जो नालो ज़रूरु यादि हूंदो, पर हुन सां गॾु 2 जेके छोकिरा हुआ, नंढा ॿार हुआ, जंहिंजो हुननि नालो कोर्ट में अदालत में कोन ॿुधायो। अंग्रेज़नि घणी हुननि खे पीड़ाऊं ॾिनी मगर हुन अदालत में नालो न ॿुधायो। त मां हुननि 4 साथियुनि जा जेके 4 साथी हुआ, उन्हनि जी जेकी टोली हुई, उन 4 साथियुनि जा मां तव्हांखे नालो ॿुधायो थो। हिकिड़े जो नालो हो दादा लक्ष्मण दास केसवानी। दादा लक्ष्मण दास केसवानी इन 1.5 साल पहिरीं भोपाल जे अंदरि हुननि जो कोरोना काल में निधन थियो ऐं मां व्यक्तिगत रूप सां उन्हनि सां मिली बि आयो। उन्हनि मूंखे आशीर्वाद ॾिनो। 96 इयर्स जा हुआ, 96 साल जी उन्हनि जी उमिरि हुई। हिकिड़ा त दादा लक्ष्मण दास केसवानी हुआ, ॿिया हुआ हशू सबनानी। हशू सबनानी हिकिड़ो इन्हनि जो साथी हूंदो हुओ। इन्हनि जी स्कूल इहे ॿी कॉलेज में माने हिकिड़ी स्कूल में पढ़ंदा हुआ, मगर हिननि जी क्लास थोरी चेंज हुई, क्लास अलॻि क्लास में पढ़ंदा हुआ। टियों माण्हू हूंदो हो हरी भाई लीलाणी। लक्ष्मण दास केसवानी, हरी लीलाणी, हशू सबनानी ऐं चौथो हूंदो हो टीकम भाटिया। ही 4 दोस्तनि जी टोली हूंदी, जंहिंमें हिकु शहीद हेमू कालाणी हूंदो हो। त हिननि 4 जेके हेमू कालाणी जा यार दोस्त हुआ, उन्हनि में वरी मां तव्हांखे नालो ॿुधायां थो। हशू सबनानी, हरी लीलाणी, टीकम भाटिया, दादा लक्ष्मण दास केसवानी। दादा लक्ष्मण दास केसवानी भारत में विभाजन जे समय भारत में आया, पत्रकारिता उन्हनि शुरू कई ऐं भोपाल जे अंदरि हुननि जो ॾाढो माने पूरे MP में हुननि जो नालो राजकीय जॾहिं ही गुज़ारे विया, राजकीय सम्मान सां गॾु मध्य प्रदेश जी सरकार हुननि खे अतेष्टि ॾिनी हुई। उनजे अलावा टीकम भाटिया हू उत्तर प्रदेश में रहंदा हुआ। उहा इंडिया उन्हनि जो स्वर्गवास बि भारत में थियो। 2 जेके हुआ हशू सबनानी ऐं हरी लीलाणी, उन्हनि जो देहांत सिंध में थियो। मूं वटि हिकिड़ी किताब पई आहे, मां तव्हांखे नज़र ॿुधाए थो लाहियां। शहीद हेमू कालाणी उन जा 4 साथी, ही किताब आहे मूं वटि। मूंखे दादा लक्ष्मण दास केसवानी जी हीअ किताब ॾिनी हुई ऐं अॼु बि मुंहिंजे दिलि में हीअ समायल आहे। हिन में जेकी हुननि घटनाऊं कई आहिनि, ही दादा लक्ष्मण दास केसवानी जी आहिनि। इन्हनि ही किताब छापी हो।
उन्हनि मूंखे सुपुर्द कई हुई इहा किताब ॾिनी हुई मूंखे जॾहिं मां वियुमि उन्हनि सां आशीर्वाद वठणु भोपाल में अंदरूनी इतवारा में उन्हनि जो केसवाणी भवन करे हो। ऐं उन्हनि जा छोकिरा हिकु पत्रकार आहिनि उन्हनि जी हिकिड़ी अख़बार निकिरंदी आहे। त हीअ जेकी मां तव्हांखे जानकारी ॾिनी आहे, ऐं अॻियां मां वरी घणी कुझु जानकारियूं आहिनि जेको मां पूरे सिंधी समाज ऐं सिंधी राजस्थान समाचार खे शेयर कंदुमि। इहो नाला वरी बि तव्हां वीडियो जे माध्यम सां तव्हां वरी बि लिखी सघो था कि हिननि जे 4 साथियुनि जा नाला मां तव्हांखे ॿुधाया आहिनि। उन जे अलावा घणी अहिड़ी घटनाऊं आहिनि जे शहीद हेमू कालाणी छा घटना कई हुई, 4 छोकिरनि जी टोली मिली करे कीअं अंग्रेजी सरकार खे शासन खे हिलाए रखियो वञे। लक्ष्मणदास केसवानी दादा जी ॻाल्हि करा त हिननि जा फादर जेके हुआ सखर जे अंदरि पुलिस इंस्पेक्टर, सखर जी जेकी पुलिस चौकी आहे हुन में इंस्पेक्टर जे पद ते हुआ। हाणे अहिड़ी अद्भुत ॻाल्हि आहे कि दादा लक्ष्मणदास केसवानी होॾी महिल हुननि जी उमिरि 6 साल हुई, 6 खां 7। हू ख़ुदि ॿार थी करे स्कूल में पढ़ंदा हुआ, हुन खां पोइ क्रांतिकारी गतिविधियुनि में भाग वठंदा हुआ। ऐं हुननि जा फादर अंग्रेजी हुकूमत में सब इंस्पेक्टर जे पद ते हुआ। इहा ॻाल्हि उन्हनि खे न ख़बर हुई कि मुंहिंजो छोकिरो क्रांतिकारी गतिविधियुनि में भाग वठे पियो। दादा लक्ष्मणदास केसवानी जी मां हुई जंहिंजो नालो हो पार्वती केसवानी, जेके सखर जे अंदरि हिकु सरकारी अस्पताल में कंपाउंडर माने जेके डॉक्टर हूंदा आहिनि उन जे पद ते हुई। हुननि खे सभु ख़बर हूंदो हो कि जेके छोकिरा क्रांति वारी गतिविधियुनि में शामिलु थींदा आहिनि उन्हनि पंहिंजे मुड़ुस सां कॾहिं बि दादा श्यामदास केसवानी सां कॾहिं बि इहा चर्चा न कई। उन्हनि कुझु बि कोन ॿुधाईंदा हुआ उन्हनि खे। ऐं जॾहिं ही छोकिरनि खे कुझु मलम पट्टी कराइणी ईंदी त धीरे धीरे हुन दादी पार्वती केसवानी जे घर वेंदा हुआ ऐं पंहिंजो इलाजु कराईंदा हुआ। त इहे घटनाऊं ॾाढियूं आहिनि, मां धीरे धीरे शेयर कंदुमि छोकी हिन वीडियो जो हिकिड़ो पार्ट आहे। स्टोरी ॾाढी वॾी आहे, मां ॾाढी रिसर्च कई आहे हिन ते। घणेई अहिड़ा सिंधियुनि जा क्रांतिकारी हुआ जे आज़ादी लड़ाई में पंहिंजो योगदान ॾिननि। हीउ पहिरियों भाग मां तव्हांखे शेयर करां पियो। जय श्री झूलेलाल, सतनाम साखी।